अस्सलाम वालेकुम सिंध वासियो, आऊं आहियां असद कुरैशी। अॼु मां तव्हां सां कोरोना वायरस जे बारे में ॻाल्हाईंदुसि। कोरोना वायरस चीन जे वुहान शहर मां हलियो, पूरी दुनिया में पखिड़िजी वियो आहे। हींअर ताईं 188 मुल्क कोरोना वायरस जे वर चढ़ी विया आहिनि। चीन त पंहिंजे मुल्क खे कंट्रोल करे वियो। असां सिंधी हिन खे गैर ज़रूरी था सम्झूं, मज़ाक था सम्झूं ऐं उन खां पोइ हिन खे इज़ी था सम्झूं। अहिड़े तरीक़े सां इटली मुल्क आहे, इटली वारनि बि हिन खे मज़ाक सम्झो। अॼु इटली जो जेको हशर आहे उहो दुनिया जे साम्हूं आहे। हज़ारे माण्हू मरी चुका आहिनि, हज़ारे माण्हू अॼोके ॾींहं में मरी चुका आहिनि। इस्पतालूं भरिजी वियूं आहिनि, कब्रिस्तान भरिजी विया आहिनि। इन करे सिंध वासियो मां तव्हांखे चवां थो त पहिरीं त 2 हफ़्ता पंहिंजो पाण खे घर ताईं महदूद रखो। जेकॾहिं घर खां ॿाहिरि निकिरे थो को बि शख़्स त पाण सां गॾु मास्क पाए पोइ निकिरे। कंहिंसां बि मेल मुलाक़ात न करे, कंहिंसां बि हथ मिलाइण जी ज़रूरत न आहे। नक ते वात ते हथ रखण जी बि ज़रूरत न आहे। पंहिंजो जेको बि कमु आहे उहो फौरन करे वापसि घर अचे। अचणु शर्ती जेको आहे सो पंहिंजा हथ साबुण सां धोए ऐं साफ़ करे। जेकॾहिं तव्हांखे छिक अचे थी त हीउ टिशू पेपर आहे, टिशू पेपर नक ते रखी छिक ॾियो। खंघि अचे थी त वात ते रखी ॾियो। जेकॾहिं हीउ टिशू पेपर तव्हांखे ॿाहिरि गॾु न आहे या घर में न आहे त पोइ हिते हीअं रखी तव्हां छिक ॾियो ऐं खंघियो। पाण खे बचायो, पंहिंजे बचनि खे बचायो, सिंध खे बचायो। वरी बि हिकु दफ़ो ॿीहर तव्हांखे अपील थो कयां त मुंहिंजी हिननि ॻाल्हियुनि ते अमल कयो। सिंध सलामत, साथ सलामत, सदाईं कर।